मिरपुर ख़ास जी अदालत में पसंद जे पढ़ने बाद ज़ाल खे क़त्ल कंदड़ जवाबदार खे मौत ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। पुलिस जवाबदार खे अदालती इहाते में हथकड़ियूं हणी सेंट्रल जेल हैदराबाद मोकिले छॾियो। सेकंड एडिशनल सेशन जज जी अदालत में ॿुधणी दौरान मसमान सुमैरा जो क़त्ल संदसि मुड़ुसु वली मोहम्मद ख़ास ख़ली ते साबित थियो। अदालत जवाबदार खे मौत ऐं 5 लाख रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी, जंहिंखे पुलिस हथकड़ियूं हणी हैदराबाद सेंट्रल जेल मुंतक़िल करे छॾियो। अदालत केस में जवाबदार वली मोहम्मद सां गॾु नामज़द संदसि वालिद मोहम्मद मूसा, मां मसमात रशीदा, भाउ गुल मोहम्मद ऐं चाचे मोहम्मद उमर ख़ास ख़ली मथां ॾोह साबित न थियण ते खेनि बरी करे छॾियो। 5 साल अॻु मुल्तान जे कैंट वारे इलाइक़े जी रवासण मसमात सुमैरा ॻोठु डींगाड़ बुरगड़ी वासी वली मोहम्मद ख़ास ख़ली सां पसंद जो परणो कयो हो, जंहिंखे 6 महीना अॻु क़त्ल कयो वियो हो। जवाबदार ज़मानत ते आज़ाद हुआ। अदालत जे इहाते में सुमैरा जे वालिद नईम ऐं वालदा अवामी आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त वली मोहम्मद सदन होटल ते कमु कंदो हो, जंहिं संदन न्याणी खे वरगलाए शादी कई। लड़की को अपने पास 6 महीने रखने के बाद कत्ल कर दिया था और कत्ल की बुनियाद ये थी कि ये पैसे मांगते थे। वो बच्ची ने मुझे कभी फरियाद नहीं की। अगर मेरी बच्ची मुझसे फरियाद करती तो मैं 2-4 लाख रुपए दे देता। अल्हम्दुलिल्लाह मैं खाते पीते घर से ताल्लुक़ रखता हूँ, कोई गरीब गुरबा नहीं हूँ। लेकिन इन लोगों ने ज़्यादती करके जुल्म करके उस बच्ची के साथ जिस तरह किया था, आज अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने इनको उसी मकाम पे लाके पहुँचाया। आज इनको भी ये लोग रो रहे हैं, इसलिए रो रहे हैं कि इनके बच्चे के साथ इंशाअल्लाह सज़ा बहुत होगी। जवाबदार वली मोहम्मद ख़ास ख़ली जे पीउ मोहम्मद मूसा चयो त नारी सुमैरा खे हिकु बीरो संदसि वारसनि हवाले कयो वियो, पर बाद में फ़ोन ते राब्तो करे ॿीहर ॻोठु डींगाड़ पहुती हुई। नवाब वली मोहम्मद ख़ास ख़ली जे वारसनि सेकंड एडिशनल सेशन जज जे फ़ैसिले ख़िलाफ़ अपील दाख़िल कराइण जो ऐलान कयो आहे।